हैरान मां साथ हिते वेठो करा खेलता है न। हाँ मां साथ खेल लगो पियो वे तो तोखे ॿुधायां थो वे। मां साथ हिकु ॻाल्हि सम्झ नथी अचे। कहिड़ी ॻाल्हि आहे मां साथ ॿुधायो सही ख़बर त पए। मां साथ अॼुकल्ह सभु कंहिंजी शादी थिए सभु कंहिंजी शादी थिए थी बसि असांजी नथी थिए छो भला ख़बर न आहे असांजो नसीब ख़राबु आहे या असांजो मुक़दर ई अहिड़ो आहे। हाँ यार मतलब सही सही तो और बाकी का शादी की नसीब आसान है। बहरहाल इन गाली छद मां साथ अल्लाह नसीब भलो लिखियो हूंदो तू परेशान न थी। हाँ मां साथ बेशक अल्लाह नसीब सुठो लिखियो हूंदो। मां साथ इन गाली छद हल हल मूड मटायूं। जी मां साथ उथो अदो पियो पियो तव्हांखे ख़बर कोन्हे का छा जी तव्हांखे का ख़बर कोन्हे का ना ॿुधा छा खेत आहे न तव्हांखे शादी करणी आहे ॿिन्हिनि खे मसालो पाण में जी जी अरे वाह हिते को कंजन में हिकिड़ो नओं फ़क़ीर आयो आहे पाड़े पीठ में वेठो आहे पर हड़ खणा न हेॾा तावीज़ न आहे मिलियो। हा ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी बसि हेॾा तावीज़ न आहे मिलियो होॾा माई मिली वई बसि देरि रुगो तावीज़ जी आहे। मां साथ असांजे लाइ त नसीब खुली वियो। तव्हांखे ख़बर ई कोन्हे का भाई कहिड़े कोड में हल वठी हल न हलो हल वठी अच अकल्ला अकल्ला अल्लाह अकल्ला 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 यार मामी दाने खा दे रो पैसा दे अल्लाह अल्लाह दुआ करो करे से करो बरकत पए ॾाढो पोइते थी विया आहियूं। बाबा असां बि दुआ कयूं था पर कुझु पंहिंजा बि पेर संभालियो सॼो ॾींहुं मतिलबु दुआ जे पोयूं काॾऊं थींदो। साईं असांखे न करे तव्हां आया आहियो तव्हां दुआ जी नज़र कयो असां दुआ छॾे ईंदासीं थींदा। हा बाबा असां बि तव्हांखे दुआ कंदासीं पर कुझु असांजे खीसनि में ॾिसो। हक़ अल्लाह बचा तूं वञ तुंहिंजी मुराद पूरी थी। समझो ॻाल्हि न हेॾा तावीज़ लॻो होॾा माई बीठो कमु त थी वेंदो न। यकीन नथो तॾहिं भई परियां वेठा हो न वञो ॾिसो त सही पई ॾियां। हल तूं वञ बसि वञ। मुर्गा था अचनि साईं खे ॿुधायां एॾो ख़र्चो निकिरंदो मुर्गा था अचनि मुर्गा अचनि था। हा साईं हा हा हक़ अल्लाह असां इन जे लाइ वेठा आहियूं त पोइ अचे। हक़ अल्लाह फकीर बैठो आ लेकिन जलाली तो फकीर इन्हें नाले जे घणो करे। जी जी बिल्कुल अचो अचो दुआ कराइण अल्लाह हक़ अल्लाह बचा खुश आयो केड़ी तमन्ना है तव्हांजी। हाँ फकीर साईं खुश त आहियूं पर हिकिड़ी मुराद अॼु खां साईं पूरी नथी थिए। हर मुराद तव्हांजी पूरी थींदी पातल फकीर वटि आया। हक़ अल्लाह बचा केड़ी मुराद आहे तव्हांजी जेका पूरी नथी थिए। ठीक है ना। हाँ साईं ॿुधायूं था जी असांजी इहा मुराद आहे मासा त मुंहिंजो जी हिकु मां असांजी शादी न थी
जे बे वञूं था संग वठण तो मासा जी शादी थई हिकड़ी छिजी वई मुंहिंजो को नसीब ई अहिड़ो आहे जिॾे माना सोचां थो त थिए ई कोन थी उहो छोकिरी ॿिए कंहिंखे मिली थी वञे इहे मसइला आहिनि असां मां चयो हाणे वेठा हुआसीं सुबुह खां वठी हिकिड़े हमरा रस ॾिनो फ़क़ीर आहे हर मुराद पूरी थी वेंदी वञूं को फीणो ॾिणो ॾियो को असांजी दिलि जी मुराद पूरी थी वञे बसि इहो ई असांजो नंढी मुराद आहे हाँ फकीर साईं भलाई कर भलाई कर तुझी मुराद सब पूरी थियला वञ तोखे दुआ कई बचा तूं हथ ॾेखार हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह फकीर साईं छा थियो हक अल्लाह मिठाई 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 हक अल्लाह थोड़ मिठाई हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह छा थियो फ़क़ीर साईं मुंहिंजो हथ ॾिठो छा हुयो छा न हक अल्लाह मसला बा तूं वञ तुंहिंजी मुराद पूरी थी वेंदी हक अल्लाह फकीर साईं दुआ कजो साईं दुआ कजो अल्लाह हक अल्लाह मासादा तू हल मां साईं हिकड़ी ॻाल्हि पुछी था जी मां सां पुछियो अल्लाह बचा छा थियो फकीर साईं तव्हां मुंहिंजो हथ ॾिसी ॿुधायो मुंहिंजे मासा जो हथ ॾिसी तव्हां थोरो परेशान थियो इहो तव्हां ॿुधायो कहिड़ी ॻाल्हि हुई परेशान न थियो नसीब सुठो आहे अल्लाह भलाई कंदो दुआ करो बढ़िया आहे अल्लाह हक अल्लाह अजो को तो खर्च निकरी वियो दे हलाल छोरा कहिड़े होटल ते मानी खाऊं मुर्शिद दुआ होटल ते ठीक है हक अल्लाह हक अल्लाह हक वालेकुम सलाम दे हलाल छेलो जो को दिनो मारे छोरा का दे बदो साईं गाड़े के बदिया है माजे व्योस गा मुठी न माजे जी ओरे गा मालकी ते करीस थोड़ आसी मालकी पूरी बात जो से ॾिसी तो असां हिते सॼो ॾींहुं वेठा आहियूं हेॾो ख़र्च पिया था कढूं हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह छोरा अॼु काॾे न वञजांइ अॼु हलंदासीं दुआ होटल ते मानी खाइण साईं दुआ होटल ते हलंदासीं मानी खाइण हा साईं एड़ा असां जा काथे नसीब जे दुआ होटल ते मानी खाऊं हिते त मुर्द रे बाटला जी मानी जनता खरीदा जन बटावा जा साव साग पेट भी खराब थी पियो आ एड़ा नसीब थियन त दुआ होटल ते हलंदासीं अरे मां तो चेरो आहियां अरे छोरा मुंहिंजे हुते तव्हां परेशान न थियो हिकु त पार्टी आई हुई उन्हनि खे अॼु असांजो हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह परेशान न थियो पर ॿुधा खाईंदव छा साईं मां न हथ खाई मैं मुर्गी आलू भत ॾींदा आहिनि न खोल छोरा तूं साईं मां मानी खाई थकी जी पिया बोर थी पिया मूंखे चांहि जी ज़रूरत आहे बस तूं चांवर घड़ी सबुर कयो हलो साईं चांहि फिकी पे न दो फिकी हा साईं सही हलो घड़ी सबुर कयो वरी ॿियो को मुर्गो अचे थो मेरे हा साईं असां वेठा आलू भॼन हक अल्लाह हक अल्लाह अल्लाह मुर्गो आने तो कोई भत खा गोश्त में पेट खराब थी वियो सुबुह साग खाई अल्लाह